बानू मां उता के तकरो फैसलो रखेला मां फैसलो करे अचां तो ठीक है थदो थी सालार खान थदो थी फैसला वनी पो कजाए पेरियो मुके मेरू नादिर ऐं सदोरीअ खां त बचाए घर में तोखा सवा त ॿियो केरु आहे कोन जॾहिं नादर वारा आया त ॾिसी वठंदासीं हू अस्पताल खां निकिरी चुका आहिनि कलाक अध में पहुची वेंदा फैसले ते मुंहिंजो वञणु तमामु ज़रूरी आहे मां अकेली घर में हू टे ॼणा मूंसां कहिड़ो असर कंदा उन्हनि जे मोचड़नि खां मूंखे बचाइण ज़रूरी न आहे केरु हणंदो तोखे मोचड़ा ॿुधाए केरु हणंदो नादिर ॿियो वरी केरु हणंदो पर नादिर तोसां छो विढ़ंदो मेहरूअ खे ज़हर त सदोरीअ ॾिनो हो न इहो त असां था चऊं न नादिर त चवंदो त मेहरूअ खे ज़हर मूं ॾिनो मेहरू बची वई आहे इहा वॾी ॻाल्हि न आहे हो इन ख़ुशीअ में हूंदा तूं मिड़े चमचागिरी करे पहिरियों धकु टारे वञजाए पोइ मां हिन ॻाल्हि खे ॾिसी वठंदुसि न सालार न मां अकेली घर में डिॼां थी जेकॾहिं तूं हलियो वए न त पोइ मां बि हली वेंदसि हाँ तूं केॾांहुं वेंदीअ माइटनि ॾांहुं हली वेंदमि ॿी कहिड़ी वाह जो ओॾे हली वेंदमि पर मुंहिंजो उताक ते वञण बि ज़रूरी आहे मां अकेली नादिर सां मुंहुं न ॾेई सघंदमि तुंहिंजो बि हुजण घर में तमामु ज़रूरी आहे ठीकु आहे त पोइ मां गुहर खे चई फ़ैसिलो कैंसिल थो करायां हेलो हा गुहर फ़ैसिले लाइ माण्हू आया आहिनि हा त पोइ हिनखे चवनि त अॼु फ़ैसिलो कैंसिल आहे मूंखे को कमु थी पियो आहे हा जुमे जो टाइम ॾेई छॾनि पोइ जुमे ते अचनि ऐं हिकिड़ो ॿियो कमु कर इहो कंहिं माण्हूअ खे मोकिल शहर ॾे कुझु गुल ऐं हिकु गुलदस्तो इहे त वठी मोकिल ठीकु आहे हा घर ॾे ठीकु आहे हाणे सदोरी अकेली न आहे सदोरी जी अखियुनि जो तारो आहे नादर ऐं पानू सदोरी जे इरादनि खे हाणे कुझु बि नथी करे सघे पर पुट दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झणु घुरिजे तूं छा थो सम्झी त बानू शिकस्त खाइण खां पोइ माठ करे वेंदी न पर पुट न इहा मेहरूती ऐं सदोरी ते वार मथां वार कंदी रहंदी त पोइ बाबा आख़िर हिन मसइले जो हल छा आहे इन्हनि शैतानी इरादनि खां कीअं बची सघिजे थो पुट सभ खां बहितर इहो आहे त मेहरू ऐं सदोरी खे हिन घर में रहण ई न घुरिजे फर्ज़ कयो जेकॾहिं इहो मुमकिन न हुजे त पोइ बाबा पोइ एहतियात करणु घुरिजे पुट बाबा शाम हलंदासीं साइण मेहरू खे चाकाई जी मुबारकूं ॾियण ऐं सदोरी खे बि सम्झाए ईंदासीं ठीकु आहे पुट शाम जो हलंदासीं सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो